नाज़रीन, 60 मैल में माल जी पिड़ी लगण सबब शहरी ॾुखियानि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। वधीक तफ़सील रफ़ीक मरी जी हिन रिपोर्ट में। जे विच में हरंगारे ते लॻंदड़ गैर क़ानूनी पीड़ी सबब सदावा नुसरत कैनाल जे मथां पुल नंढो हुजण करे ट्रैफिक जाम थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जंहिं जे करे स्कूल वेंदड़ शागिर्द ऐं शागिर्दनि ऐं शहरी सख़्त तकलीफ़नि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 60 मैल शहर में तमाम रश जे करे तकलीफ़ आवाम ॾाढो परेशान आहे। उन जे लाइ सहूलियत कई वञे। ट्रैफिक जाम लगी पे असांखे ॾुखियाई ॾाढी बकरी हटाइनि वापारी ॾुखियाई ॾाढी बाबा। असांखे हुकूमत के चवण था चाहियूं त असांखे अहिड़ी जगह का सुठी जगह हुजे जंहिं ते रश थी थिए। हिते आवाम खे बि बड़ी तकलीफ़ आहे, सवारी ट्रैफिक जाम थी वञे, माल वारनि खे बि तकलीफ़, वापारियुनि खे बि तकलीफ़ आहे, आवाम खे तकलीफ़, ॿार बच्चो अचे थो वञे थो उन्ही खे तकलीफ़ आहे। तंहिंजे करे असां चवण था चाहियूं त अहिड़ी महसूस जगह ते असांखे पिड़ी जी जगह ॾियनि। वॾी हलण चलण में थोरो माल बाल कुल सिपाहनि खे चओ त ॿाहिरि कढी हलनि त बहितर आहे। बिल्कुलु बिल्कुलु तमामु ट्रैफिक तमामु सम्त हलण जी जगह कान थी। पिड़ी जे करे सख़्त परेशानी आहे। जेकी त आवाम आहे, को ॿार बच्चो को एमरजेंसी आहे, तव्हां पाण ई ट्रैफिक ॾिसूं था, अधु कलाक पूरो हिते माना ट्रैफिक में फाथो पियो आहे। रस्ता तमामु सोढ़ा आहिनि ऐं हुकूमत का एक्शन नथी ले। असां 3-4 चकर ॻाल्हाए चुका आहियूं त हुकूमत खे त रोड जा वॾो कयो वञे, जा ॿी पुल असांखे ॾिनी वञे। 60 मैल वारनि सभिनि जो इहो मुतालिबो आहे। हर हालत में बाईपास ॾिनो वञे। हाणे ही तव्हांखे ॾिसो था, ही असांजो सफ़ा नंढिड़ो मोरी आहे, अंग्रेज़नि जे दौर जो ठहियलु आहे। हिते केलनि जे रेड़ियुनि जो लाइन लॻो पियो आहे, वॾियूं गाॾियूं अचनि था हिते। हाणे तव्हां ॾिसो हिते माल पिड़ी आहे, माल बि बीठल आहे, हर शइ असांखे बाईपास जी मस्ट हुअणु खपे इन शहर में। अमां शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु हुयो त पिड़ी खे शहर खां ॿाहिरि मुंतक़िल करे बाईपास ठारायो वञे त जीअं शहरी ट्रैफिक जाम जे आज़ार खां बची सघनि। कैमरामैन अहमद रज़ा सां गॾु रफ़ीक मरी, आवाज़ टीवी न्यूज़ 60 मैल।